मासूम नीगर जे क़त्ल केस जे इल्ज़ाम हेठि आयल धुर पारां दादू प्रेस क्लब आॾो एतिजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कायम नगर कॉलोनी जे रहवासियुनि मिसमात बेवा रिफ़त अली रज़ा गुलाब ऐं तारिक सोलंकी चयो त 3 साल अॻु कायम नगर कॉलोनी में मिटी खणण तां झेड़ो थियो हो, जंहिंमें पब्लिक हेल्थ जो मुलाज़िम मोहम्मद खान सोलंकी खे क़त्ल कयो वियो हो, जंहिंजो ए सेक्शन थाणे ते केस जवाबदारनि अली शेर उर्फ मुस्तफ़ा मुबीन ऐं इनायतुल्ला सोलंकी ते दाख़िल कयो वियो हुयो। पुलिस के जवाबदार अली शेर सोलंकी के गिरफ्तार किया। कोर्ट सगोरी इल्ज़ाम साबित थियण ते खेस फांसी जी सज़ा ॿुधाई हुई। ब जवाबदार मुबीन सोलंकी ऐं इनायतुल्ला सोलंकी ताहाल रूपोश आहिनि। मुखालिफ़ पीर सोलंकी वारनि राजूने लाइ मेड़ मिंथ कंदा रहिया, असांखे मोटाईंदा रहियासीं, मुखालिफ़ धमकाईंदा रहिया, असां मथां 5 केस दाख़िल कया। अदालत कूड़नि केसनि खे ख़ारिज करे छॾियो। हाणे मुखालिफ़नि ड्रामो कयो आहे त संदन मासूम ॿार नूर हसन जो लाश दादू केनाल मां मिलियो हो। असां मासूम ॿार खे क़त्ल न कयो आहे, न वरी ख़बर आहे त हुननि मुतालबो कयो त शफ़ाफ़ जांच करे कूड़ो क़त्ल केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची